सभिनी सिंधी भाउरनि खे ऐं दिले सिंधीअ जे दर्शकनि खे मुंहिंजी नमस्ते। जीअं त मैडम हिना शहदादपुरीअ चयो त मां कीअं डॉक्टर ठहियसि। हूअं त मां पहिरीं बिजनेस फैमिलीअ सां बिलोंग कंदो आहियां, पर मुंहिंजी मदर मां ऐं मुंहिंजे वॾे भाउ जो ॾाढो इहा इच्छा हुई कि मां डॉक्टर ठहां। उन हिसाब सां उन्हनि पढ़ाई ॾे मुंहिंजो रुख कयो ऐं मां डॉक्टर ठहियसि। कुझु ॾींहं पहिरीं असां वटि 2 मार्च ते पहिरियों पेशेंट कोरोना जो आयो। नओं वायरस हो, कोई पहिरीं खां मालूम स्पेसिफिक दवाऊं न हुयूं। असांजी पूरी टीम SMS में वेठी लिटरेचर ॾिठोसीं ऐं ॾिठोसीं पहिरीं खां ॿिए एंटीवायरल दवाऊं जेके ॿियनि वायरस इन्फेक्शन या HIV में यूज़ थियनि थियूं या एंटी मलेरियल दवाऊं बि अगरि ॾिबियूं त उहे इन कोरोना जे वायरस खे कंट्रोल करे सघंदियूं आहिनि। इहो ॾिसी करे असां उन्हनि खे ही दवाऊं चालू कयूं ऐं भॻवान जी महिर हुई कि सुठो रिस्पॉन्स बि आयो। हिन वक़्त ते वॾी एजेंसीज़ गवर्नमेंट ऑफ इंडिया जी मिनिस्ट्री ऑफ हेल्थ, ICMR, एम्स इन्हनि सभिनी सुठियूं रिकमेंडेशन्स ॾिनियूं आहिनि जेके ॿुधाइनि थियूं कि ही दवाऊं यूज़ करणियूं खपनि ऐं उन्हनि में ही दवाऊं बि आहिनि जेके असां यूज़ कयूं ऐं सभिनी जॻहियुनि ते उहे दवाऊं यूज़ थियनि पयूं थियूं ऐं इलाज बि ठीकु ठाक सभिनी वटि अवेलेबल आहे। समस्या इहा कोन्हे कि पेशेंट आयो असां इलाज कयोसीं, इहो इलाज न थियो। इलाज त उहो थियो जॾहिं हीअ प्रॉब्लम कम्यूनिटीअ में थियण जी जेका संभावना आहे उहा घटि थींदी वञे, माण्हुनि खे इहा बीमारी न थिए। उन जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे सोशल डिस्टेंसिंग। सरकार जेको इहा लॉकडाउन रखी आहे 3 हफ़्तनि खे जे लाइ, उनखे सीरियसली फॉलो करणो खपे। ॿाहिरि जेतिरो थी सघे न निकिरो, का मजबूरी हुजे, ज़रूरत हुजे त निकिरो। उन में इहो कोशिशि कयो पब्लिक ट्रांसपोर्ट न यूज़ थिए, ॿियनि माण्हुनि खां डिस्टेंस ठाहे रखो, कोशिशि कयो मास्क पाए करे वञो। ख़ासि करे उन्हनि माण्हुनि जी जंहिंखे कंहिं बि तरीक़े जो खंघि जुकाम बुखार आहे या कोरोना जो इन्फेक्शन जी चांस आहे, उन्हनि लाइ ज़रूरी आहे कि उहे मास्क पाए वञनि। उन्हनि जी मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे कि उन्हनि खां हीअ बीमारी कंहिं ॿिए खे न थिए। ऐं इन जे अलावा कंहिं बि शइ खे छूं था त थी सघे थो उन में ड्रॉपलेट्स हुजनि जंहिंमें कि कोरोना वायरस हुजे, त काई बि शइ ते हथु लॻायल पंहिंजी आङुरियुनि खे मुंहं ते नक जे पासे में न खणी वञो, उन सां तव्हांखे इन्फेक्शन थियण जो डपु आहे। ॿाहिरि कंहिं होटल में ख़बर कोन्हे कि चमचा या गिलास कीअं धोतल आहे, उन मां कंहिं पहिरीं कोरोना वारे पेशेंट रोटी खाधी आहे, उहो वायरस सीधो तव्हांजे मुंहं में वञे थो। इन खां बची करे रहो। हर हथ धो, सिंपल न धोइणो आहे, सैनिटाइज़र या साबुण सां खणी करे सुठी तरह सां हीअं आङुरियुनि जे विच में नहनि में सैनिटाइज़र आहे त क़रीब 20 सेकेंड, साबुण आहे त क़रीब 30 सेकेंड ताईं सुठी तरह धुलाई कयोसि, पोइ उहे हथ यूज़ करे था सघजनि। ॿाहिरि मां का बि शइ घर में अचे थी त उनखे सुठी तरह धोई करे पोइ ई कम में आणिणो आहे, जल्दी करे न खाइणो आहे। इन जे अलावा ख़ासि ध्यानु रखो तव्हांजे घर में आस-पास में कोई बि रिश्तेदार ॿाहिरां आयो आहे त उनखे रिक्वेस्ट कयो कि कोरोना जो टेस्ट कराए, छोकी ॿाहिरि मां अचण वारे माण्हुनि खे हींअर काफ़ी माण्हू अचनि था जंहिंखे कि कोरोना पॉज़िटिव अचे थी। दुबई मां अचनि पिया, स्पेन मां अचनि था, इटलीअ मां अचनि था, त उन्हनि खां ॿिए खे न थिए त उन्हनि खे लाइ ज़रूरी आहे कि उहो टेस्ट कराइनि ताकि उनजे घर वारे जेके बाक़ी माण्हू आहिनि उन्हनि खे न थिए, कम्यूनिटी में न फैले। असांजी सभिनी जी ज़िम्मेवारी आहे सॼी प्रिकॉशन्स रखूं त हीअ तकलीफ़ अॻिते न वधे, त पाण शायदि हीअ अॻियनि 3 या 4 हफ़्तनि में जेका महामारी अचणी आहे इन खां बची सघंदासीं। धन्यवाद भाई।